सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां तव्हां सभु नाज़रीन जो अॼु जे हिन अंजुमन में हार्दिक तहे दिल सां स्वागत आहे। मुंहिंजा साथियो, तारीख़ असां सिंधियुनि खे हिंदुस्तान में अॼु हिकु अहिड़े चौराहे ते आणे छॾियो आहे जिते असीं महसूसु कयूं था अॼु त मुंहिंजे लाइ पर मुस्तक़बिल जो बि कोई भरोसो कोन्हे। सभु जो सभु हिकु अहिड़े ख़ौफ़नाक डप में उन जे घेरे में क़ैद आहिनि जो सभिनी खे इहो अहसासु थी रहियो आहे त छा असां सही राह पंहिंजे समाज लाइ ॻोल्हे सघंदासीं या ईंदड़ वक़्त में मुस्तक़बिल में असां पंहिंजे इतिहास जे पननि तां मेसारजी वेंदासीं। मुंहिंजा दोस्तो, सहयोग फाउंडेशन हिन अॼु जे प्रोग्राम में सिंधी सर्वेच प्रोग्राम में हमेशह इहो कोशिशि कई आहे त तव्हां सां अहिड़नि शख़्सियतुनि खे रूबरू कराइजे जिन खे पंहिंजे जातीअ लाइ पंहिंजे समाज लाइ ओ नाहे हू कुझु हुननि जे लाइ करणु चाहिनि था। हिकु सखानी बणिजी रहबर बणिजी हिकु नई राह जी तलाश में आहिनि। हू चाहिनि था त हिन ॾुखे वक़्त में असां कुल्हो कुल्हे सां मिलाए कमर ॿधी कमर कशे उन समाज जे हिकु नई राह जी ॻोल्हा कयूं जीअं असां जूं पीढ़ियूं जेके आहिनि इन भरम इन डप खां आज़ादु थियनि त असांजी सिंधी ॿोली कॾहिं मेसारजी वेंदी, सिंधी सभ्यता मेसारजी वेंदी। अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि मिस्टर सुरेश केसवानी, जेके भारत जी सरकार जे तरफ़ां HRD मिनिस्ट्री जे पारां जेका नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज उन जा वाइस चेयरमैन आहिनि। उन सां गॾोगॾु सिंधी साहित्य अकेडमीअ जा पिणु हू वाइस चेयरमैन आहिनि। ही जुनूनी शख़्सियत अॼु असांजे विच में आहे। अचो त असां तव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात करायूं। साईं सुरेश केसवानी साहिबु, तव्हांजो अॼु हिन सिंधी सर्वेच प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हां सिंध जे कहिड़े हिसे में जनमु वरितो, तव्हांजा पुरख तव्हांजा वॾा उते छा कंदा हुआ? मां ॼाओसि लाड़काणे में। जी। मुंहिंजा पिता साहिब उते वकील हूंदा हुआ। आज़ादीअ जी लड़ाईअ में महात्मा गांधीअ जे मार्गदर्शन जे हेठि राम पंजवाणी, मुंहिंजा पिता अटल राय केसवानी, ईसराणी साहिब जेके जस्टिस ईसराणी जा पिता हुआ, इहे सभई आज़ादीअ जे मूवमेंट में साण साण हुआ। ऐं असांजे घर में खदड़ पाइण जो हिकिड़ी शुरूआति रवाज़ थी पियो। मां शुरूआति पंहिंजी जेका तालीम जी कई सा लाड़काणे में ई सिंधीअ में जेको जंहिंखे किंडर गार्डन चइजे या पहिरियों दर्जो चइजे, जेको सेखारे उहा उते कई। दरअसल तव्हां सिंध छॾे हिंद में कॾहिं पहुता? असां सिंध में लाड़काणे मां मुंहिंजे पिता टंडे महमद ख़ान जेको हैदराबाद ज़िले में आहे उते जज थी करे मुक़ररु थिया। जी। त कुझु 6-8 महीना या साल खनि असां उते रहियासीं ऐं मां उते टंडे महमद ख़ान में पढ़ंदो हुउसि। इहा ॻाल्हि आहे सन 1947 जी ऐं 48 जी शुरूआति। पर 48 में अॻिते हालतूं ईअं साम्हूं आयूं। कराचीअ में हिकिड़ो बम फुटियो। मां सम्झां थो सिंध में इहा पहिरीं वारदात हुई। इहा कहिड़े 48 जी ॻाल्हि? जनवरी 48 जी ॻाल्हि आहे। ऐं तंहिंखां पोइ इहो हुल मची वियो त भई कोई असां सिंधियुनि जे हिंदू मुस्लमाननि में हिकिड़ी इहा पैदा थी आहे ऐं तंहिंजे करे सिंधी सभु हलणु लॻा। असांजा जेके सिंधी मुस्लमान भाउर हुआ उहे असांखे पाण कोशिशि करे चवनि पिया त तकड़ि न कयो तव्हां ऐं तव्हां काॾे था वञो। पर उन वक़्तु माहौल ई कुझु अहिड़ो तयारु थियो। पंजाब जूं ॻाल्हियूं जेके खून ख़राबी जूं ॻाल्हियूं जेके ईंदियूं हुयूं उन्हनि असां सभिनी जो दहशत भरे छॾी। तंहिंखां पोइ जेके महाजर आया सिंध में उन्हनि पाण सिचुएशन ॾाढी डिफिकल्ट करे छॾी सिंधी हिंदुनि लाइ। ऐं तंहिंजे करे सिंधी हिंदुनि जी लॾ पलाइण शुरू थी वियो अथऊं। ऐं असां बि फेबरवरी या मार्च जे महीने में 48 में आख़िर थरपारकर जे रण मां उठ ते वेही करे असां जैसलमेर अची पहुतासीं। ऐं असांजा जेके बाबा हुया ग्रैंडफादर
उहे त महीनो 2 महीना अवल ई अची विया हुया ऐं अजमेर में अची सेटल थिया हुया। त असां पहिरियों सभिनी खां पहिरियों अजमेर आयासीं। पुष्कर वारे? हा, पुष्कर वारे अजमेर में। इहो सही डिसीशन हो तव्हांजो? जीअं तव्हां चयो तव्हांजा दोस्तनि तव्हांखे रोकियो त न वञो, वेट कयो, ॾिसो हालतूं सणायूं थींदियूं, तव्हां जेको इहो डिसीशन खयो तव्हांजे हिसाब सां सही हो उन वक़्तु? हाणे उन वक़्तु छा हालतूं हुयूं ऐं डिसीशन मेकिंग प्रोसेस हिकिड़ो एॾो कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे जंहिंमें फियर हिकिड़ो ॾाढो मोटिवेटिंग फैक्टर थींदो आहे। इम्पोर्टेंट फैक्टर ॾाढो मोटिवेटिंग फैक्टर थींदो आहे ऐं रियलिटी ऐं फियर जेको हूंदो आहे उन जो पाण में हरू कोई वास्तो हुजणु घुरिजे, इहा ज़रूरी न आहे। फियर जेको आहे उहो ई इंसाननि खां अहिड़ियूं डिसीशंस कराईंदो आहे जंहिंजे करे मां हाणे कोई वैल्यू जजमेंट पास कयां उन डिसीशन ते, उहो ठीकु न थींदो। पर हिते जेको असां जॾहिं अची पहुतासीं ऐं मुंहिंजा पिता त ख़ैर हिते आया अचण सां ई उन्हनि खे राजस्थान गवर्नमेंट परिवार, हा, त पब्लिक प्रोसिक्यूटर थिया कोटा में। त असांजी त पोज़ीशन ॾाढी सुठी पोज़ीशन हुई ऐं तंहिंखां पोइ मुंहिंजा पिता जज मुक़ररु थिया बॉम्बे सरकार में। त सभिनी हंधि असां जिते जिते ट्रांसफर थी उते वियासीं। त मुंहिंजी जेका पढ़ाई पहिरियों जेका सिंधीअ में शुरू थी हुई, तंहिंखां पोइ कोटा में अची हिंदीअ में थी, तंहिंखां पोइ महाराष्ट्र में अची करे मराठीअ में थी, तंहिंखां वरी गुजरात में ट्रांसफर थी त गुजरातीअ में थी। त मां चारई ॿोलियूं चङी तरह लिखी पढ़ी, अंग्रेज़ी बि सिखिया। अंग्रेज़ी सिखिया। तव्हांखे 5 लैंग्वेज फार्मूला जो जेको आहे उहो थी वियो। महाराष्ट्र में रहूं था, उहा स्टेट आहे, उनजी बि तव्हां सिखिया उन हिसाब सां। पर तव्हां हिते अचण सां, जीअं तव्हांजे पिता साहिबु त तव्हां ॿुधायो त जज थी रहिया ऐं हिकिड़े पढ़ियल गढ़ियल परिवार सां तव्हांजो वास्तो रहियो, त तव्हां बिज़नेस में कॾहिं पाया? मां बि पहिरियों त पढ़ियुमि, लॉ पास कयुमि, MA पास कयुमि। मां इकोनॉमिक्स सेखारींदो हुउसि, लेक्चरर हुयुसि। किथे? पूना में। ओके, कहिड़े? 1967 में। कहिड़ो स्कूल? 67 SP कॉलेज में। SP कॉलेज। त उहा शुरूआति मुंहिंजी हुई। तंहिंखां पोइ कुदरत ईअं थियो जो मां हिते जय हिंद कॉलेज जॉइन करण लाइ पुणे मां बॉम्बे आयुसि ऐं जय हिंद कॉलेज जॉइन करे सघां उन खां पहिरियों ई हिते स्ट्राइक थी पियो लेक्चरर्स जो ऐं कॉलेज बंदि थी विया ऐं मां सडनली आई फाउंड माई सेल्फ जॉबलेस। त जॾहिं नौकिरी न हूंदी आहे तॾहिं माण्हू बिज़नेस कंदो आहे, ॻोल्हा कंदो आहे पंहिंजे सर्वाइवल लाइ। राइट आहे। त मां पंहिंजे सर्वाइवल लाइ कुझु न कुझु बिज़नेस शुरू कयुमि ऐं पोइ बिज़नेस में थोरो साईं साथ ॾिनो त थोरो वधियुमि अॻिते। तव्हां बिज़नेस में हिकु सुठो एम्पायर क़ाइमु कयो। बिज़नेस खां पोइ तव्हां सरकारी ऐं गैर सरकारी घणनि संस्थाउनि सां जुड़िया, जीअं सिडको या नेशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन, इन खां अलावा ॿियनि कहिड़नि सरकारी या गैर सरकारी संस्थाउनि सां तव्हांजो वास्तो रहियो? मां सम्झां थो सभिनी खां पहिरीं जेका इम्पोर्टेंट कॉर्पोरेशन जेका जंहिंजो मूंखे चेयरमैन मुक़ररु कयो वियो उहो 1980 में सिडको जो, सिटी एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन। त सॼी जेका न्यू बॉम्बे जी डेवलपमेंट जो प्लान ठाहियोसीं। तंहिंखां पोइ अलॻि अलॻि कॉर्पोरेशन्स ते मां सेल्स टैक्स जी कंप्लीट रीऑर्गेनाइज़ेशन जेका कमेटी थी उन जो मूंखे वाइस चेयरमैन मुक़ररु कयूं। चेयरमैन मिस्टर रामराव आदिक हूंदा हुया। तंहिंखां पोइ मूंखे वरी मेल्ट्रॉन महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन जो मां चेयरमैन थियुसि ऐं तंहिंखां पोइ मां वियुसि एयर इंडिया ऐं इंडियन एयरलाइंस उन जे बोर्ड ते वियुसि। त उते मिस्टर जेके मोदी हूंदा उहे चेयरमैन हुया, पर उन्हनि जा कोई डिफरेंसिस थी पिया त पोइ हिकिड़ी मैनेजमेंट कमेटी मुक़ररु कई वई जेका एयर इंडिया इंडियन एयरलाइंस सभु हलाईंदी हुई। उन जो चेयरमैन मूंखे मुक़ररु कयो वियो ऐं तंहिंखां पोइ सरकार मूंखे एयर मॉरिशस ते बि डायरेक्टर करे मुक़ररु कयो। त मां हर महीने मॉरिशस वेंदो हुउसि ऐं छो जो सरकार जो, असांजे हिंदुस्तान जी सरकार जो एयर मॉरिशस में काफ़ी शेयर हुयो। जीअं सिंगापुर एयरलाइन जेका शुरू थी सा बि असांजी सरकार शुरू कई हुई। अच्छा, भारत सरकार माना एयर इंडिया शुरू कई, एयर इंडिया जे हिसाब सां सिंगापुर एयरलाइन। ईअं ई एयर मॉरिशस खे बि असांजी एयर इंडिया ई सपोर्ट करे। इहा पॉलिसी हुई गवर्नमेंट जी। त जेके जेके बि नंढा राष्ट्र असांजे आसे पासे में जेके बि नेबर्स आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे सपोर्ट करे भई बिग ब्रदर जीअं नंढे भाउ खे मदद करे उनखे पंहिंजे पेरनि ते बीहारींदो आहे, तीअं असांजी सरकार कयो। नतीजो इहो आहे जो असांजा सभई नंढा भाउर
हाणे शींहं थी विया आहिनि ऐं असां अञा उन ई पोज़ीशन न पर हिकु न असां हाणे काफ़ी डेवलप सुठी डेवलपमेंट ग्रोथ थी कई आहे आहे। पर हिकु ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजे सिंधी समाज जो तव्हां जेको सदस्य आहियो उन्हनि न्यू बॉम्बे खे अॾण में वॾो योगदान ॾिनो। अॼु जेका बि न्यू बॉम्बे अॾिजी रही आहे जंहिं दिशा में वञी रही आहे इन जी प्लैनिंग तव्हांजे दौर में थी हुई। असांजे दौर में थी पर उन वक़्तु संजोग अहिड़ो हुयो जो 70 रुपए स्क्वायर मीटर असां ज़मीन विकिणंदा हुआसीं ऐं सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदो हुउसि त बाबा प्लाट वठो। माण्हू चेक वटि मोकिलींदा हुआ पर उहो चेक पास न थियणु ॾींदा हुआ। चवंदा साईं केसवाणी साहिबु तव्हांखे भई असां न करे सघियासीं तंहिंजे करे तव्हांखे चेक ॾेई वियासीं पर मुंहिंजी मर्ज़ी कोन्हे भई मां एतिरो परे कीअं हुनजा आसमान खे था हा त उन वक़्तु माण्हुनि जे अहसास में इहा ॻाल्हि हुई कोन त भई ईंदड़ ज़माने में न्यू बॉम्बे खे फ्यूचर थींदो ऐं असांजी जेका बॉम्बे जी जेका पॉपुलेशन आहे एॾी वधी वेंदी जो सैटेलाइट टाउन्स बि असांजे शहर जे अंदरि ई अची वेंदा। ऐं असांखे उहो ख़्यालु हुयो छो जो असां दुनिया जूं ॿिया शहर ॾिठासीं ऐं जंहिं मां सॼी दुनिया में घुमियो हुउसि वर्ल्ड टूर कई हुयमि घणाई दफ़ा त मूंखे इहो अहसासु हुयो। पर असांजी जेका पॉपुलेशन जेका ॾाढी फैमिली ओरिएंटेड पॉपुलेशन आहे हमेशह असां जॉइंट फैमिली असांजो बुनियादु रहियो आहे ऐं तंहिंजे करे इहो जेके सैटेलाइट टाउन्स डेवलप थियण में समय थोरो वधीक लॻी वियो। हेॾनि संस्थाउनि सां तव्हां जुड़िया सरकारी संस्थाउनि सां जुड़िया उन खां पोइ अचानक तव्हांखे इहो छो महसूसु थियो त सिंधी काउंसिल जो बुनियादु विधो वञे? सिंधी काउंसिल जी बुनियादु जेका असां सेटअप कईसीं उन जे पुठियां मां सम्झंदुसि मां जॾहिं 1996 में राज्यसभा में चूंडिजी करे वियुसि तंहिं वक़्तु उते जॾहिं मां शपथ ग्रहण पियो कयां त मां ॾिठुमि त जेके तमिलनाडु मां अचनि पिया मेंबर से तमिल में पिया पंहिंजी ओथ वठनि। हालांकि अंग्रेज़ीअ जा उहे मास्टर्स हुया तॾहिं बि जेके फ़ौजी भाउर भई जेके रिटायर्ड जनरल्स जेके बंगाल मां चूंडिजी करे आया ऐं उन्हनि बि जॾहिं पंहिंजी शपथ ग्रहण कई त बंगालीअ में पंहिंजी शपथ ग्रहण कई। गुजरात वारा त हमेशह गुजराती में कंदा ई हुया, महाराष्ट्र वारा हमेशह मराठीअ में कंदा हुया पर मां जॾहिं ॾिठुमि त जेके इंग्लिश स्पीकिंग एरियाज़ आहिनि जेके सदर्न एरियाज़ या साउथ या ईस्ट जा बि उहे बि माण्हू पंहिंजी मातृभाषा में त मां सोचियुमि त मुंहिंजो बि कमु आहे हिते कम से कम सभिनी खे ॾेखारियां त असां सिंधी हिकिड़ी वॾी तादाद में हिन मुल्क में आहियूं ऐं हिन मुल्क जी मुख्य धारा सां असां हलंदा आहियूं। पर इन जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजी सिंधियत खे विसारियो आहे या असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे विसारियो आहे। तंहिंजे करे मां पंहिंजी शपथ सिंधी ॿोलीअ में वरिता। इहा त तमामु फ़ख़्र जी ॻाल्हि आहे तव्हां सिंधीअ में शपथ वरिती। पर अॼु जंहिं मोड़ ते जंहिं हालात मां असां गुज़री रहिया आहियूं हर हंधा सिंधी जेका आहे ईअं सम्झो भई निकिरंदी थी वञे स्कूल कॉलेज इवन घरनि में बि असीं नथा ॻाल्हायूं त तव्हांखे अञा इहा उमेदु आहे त तव्हां अॼु जे हालतुनि में बि सिंधी ॿोली ऐं साहित्य खे अदब खे सभ्यता खे बचाए सघंदा? इहो ई सुवालु जेको आहे मुंहिंजे ज़हन में आयो जॾहिं मां शपथ ग्रहण करे ॿाहिरि आयुमि ऐं मूंखे माण्हुनि पुछो त भई ख़ाली शपथ वठण सां सिंधी ॿोली थोरी क़ाइमु थी वेंदी, उन लाइ ठोस क़दम तव्हां छा खणंदा? बिल्कुलु उन लाइ जेको जनता में जागृति आणणी आहे उहा कीअं आणींदव? असांजा सिंधी त शपथ ग्रहण जो जेको समारोह थींदो आहे उन खे टीवीअ ते ॾेखारींदा तॾहिं बि कोई ॾिसंदो कोन्हे, अख़बारुनि में उहो रिपोर्ट थियो तॾहिं बि कंहिं पढ़ियो कोन त तव्हां सिंधियुनि जे साम्हूं इहा ॻाल्हि कीअं आणींदव? ऐं तंहिंजे करे असां उन वक़्तु जेके प्राइम मिनिस्टर हुआ देवगौड़ा जी उन्हनि खां टाइम घुरियोसीं। मां सॼे हिंदुस्तान जा दौरा कयुमि जी ऐं सिंधी भाउरनि खे हर शहर में वञी मिलियुमि ऐं सभिनी जो हिकिड़ो ग्रुप ठाहे करे अॼु हालात जी जेका सख़्तु ज़रूरत आहे असां देवगौड़ा वटि हिकिड़ो डेलीगेशन खणी करे वियासीं 200 ॼणा। पोइ चईं भाई 200 ॼणनि सां मां कीअं मिलंदुमि? मिलियो त सही, असां सभिनी खे चांहि पाणी पीआरियईं PMO में देवगौड़ा, पर चईं तव्हां चवणु छा था चाहियो? त असां उन्हनि जे साम्हूं 2-3 ॻाल्हियूं रखियूंसीं।
हिकिड़ी ॻाल्हि त असांजे ॿोलीअ लाइ जेका नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जेका हले पई, सा हिकिड़ी एॾी स्लो मोशन में थी हले पई जो उहा सिंधी ॿोली सेखारण जो कमु जेको करणु खपे उहो सिर्फ़ु गुजरात में करे रही आहे, पर सॼे देश में कोन थी रहियो आहे। उन जे पोयां वजह कहिड़ी रही? छो जो उन खे बड़ौदे में हेडक्वार्टर ठाहियो हो। अच्छा, ऐं उन जे करे उन जी जेका एरिया ऑफ इन्फ्लुएंस जेको हुयो उहो गुजरात जे अंदरि ई सीमित रहिजी वियो। भई महाराष्ट्र तोणी, साउथ तोणी, कलकत्ते तोणी पहुची न त मूंखे पुछनि पिया भाई सिंधी कलकत्ते में आहिनि छा, मद्रास में सिंधी आहिनि छा, बेंगलोर में घणा आहिनि, हैदराबाद में घणा आहिनि, कलकत्ते में घणा आहिनि। सिंधियुनि जी ॻाल्हि निकिती आहे त मां सम्झां थो तव्हांखे काफ़ी इन बारे में ॼाण आहे त असांजी सिंधियुनि जी आबादी घणी आहे देश में। हमेशह मूंखे सिंधी चवंदा आहिनि त भई असांजी जेका लास्ट सेंसस थी आहे 1991 में, उन जे मुताबिक़ असांजी तादाद 25 लख आहे सॼे पूरे भारत में। ईअं चवनि था मूंखे त भई 25 लखनि जा सणी वधीक 30 लख थिया हूंदासीं, 40 लख थिया हूंदासीं। पर मां जॾहिं सभिनी हंधि वियुमि, पंचायतुनि जूं जेके जेके मूं वटि डायरेक्टरियूं आहियूं सॼे हिंदुस्तान मां, बराबरि, ऐं उन मां जेको सम्झो हिकु फैमिलीअ जा 5 ॼणा लेखियमि त मूंखे नज़र आयो त असां 75 लखनि खां वधीक हिंदुस्तान में आहियूं। ऐं हिंदुस्तान खां ॿाहिरि जो बि अंदाज़ो आहे? हिंदुस्तान खां ॿाहिरि जो अंदाज़ो आहे ईअं त अप्रोक्सीमेटली 25-30 लख असां ॿाहिरि आहियूं। माना 1 करोड़ जे उन में सिंध खे छॾे करे पाकिस्तान में सिंध में असां 8-10 लख आहियूं, बाक़ी 20 लख असां ॿियनि देशनि में आहियूं। सिंध में सिर्फ़ 10 लख सिंधी असां हिंदू, हा, बाक़ी सिंधी मुस्लमाननि त काफ़ी हूंदा हुते। ॾाढी 2 करोड़ आहिनि। 2 करोड़ आहिनि उन हिसाब सां। त असां सम्झो हिंदू 1 करोड़ आहियूं ऐं मुस्लमान 2 करोड़ आहिनि। टोटल सिंधियुनि जी आबादी जेका आहे न दुनिया जे मथां उहा 3 करोड़नि जी आहे। त मां देवगढ़ जे साम्हूं इहा ई ॻाल्हि रखियमि। मां चयो साईं हिकु त तव्हां असांजूं जेके 96 टोटल हिंदुस्तान में टोटल इहे जेके असांजी उल्हासनगर जो जेको हाणे कमु थी रहियो आहे, प्रॉब्लम थी रहियो आहे, इन अहिड़ा उल्हासनगर 96 आहिनि सॼे भारत में। सॼे भारत में जेके मां सभिनी हंधि थी आयो आहियां। 96 रेफ्यूजी कैंप्स, ऐं उन्हनि रेफ्यूजी कैंप्स में कोई म्यूनिसिपैलिटीअ जो कमु ठीक तरह सां न थियो आहे, कोई असां सां इंसाफ़ कोन थियो आहे, कोई डेवलपमेंट कोन थी आहे, किथे गटर कोन लॻायल आहे, किथे एजुकेशन ते ख़र्च कोन थियल आहे। असां सिंधी हिंदुस्तान में जेको टैक्स भरियूं था पिया, उन जो 80% टैक्स स्टेट गवर्नमेंट खे वापसि थो मिले पियो ग्रांट जे नमूने में। पर उहा स्टेट गवर्नमेंट उन 80% जेके मिलनि था असांजे टैक्स जा पैसा, उन मां हिकिड़ो 8 पैसा बि ख़र्च कोन था कनि पिया असां ते। न इहे सभु ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायो था इहे आलम आश्कार आहिनि। देवगढ़ सां मिलण खां पोइ या उन खां पोइ जे प्राइम मिनिस्टर सां मिलण खां पोइ या इन खां अॻु बि असांजा रहबर जेके असांजा अॻवान आहे उन्हनि ईअं पियो चयो त असां फलाणे प्राइम मिनिस्टर सां मिलियासीं, हुन आश्वासन ॾिनो आहे असांजे लाइ हीअं कंदो। तीअं पोयनि 4-5 सालनि में छा उनजो कोई ठोस नतीजो निकितो आहे तव्हां जूं सभु ॻाल्हियूं उते ॿुधाइण खां पोइ? इन्हनि 96 कॉलोनीज़ में केतिरे क़दुरु पोइ 2-3 सालनि में सुधारो आयो आहे? न, उन जो नतीजो इहो थियो जो अनफॉर्चुनेटली देवगढ़ वधीक समय रहियो कोन, तंहिंखां पोइ गुजराल आयो। गुजराल बि ॾाढो थोरो समय रहियो, पर उन असांखे टाइम ॾिनो त उन मूंखे चयो त मिस्टर केसवाणी तव्हां जेका ॻाल्हि चओ था मां नथो चवां त तव्हां ग़लति था चओ, पर सॼे सिंधी समाज जो ओपिनियन छा आहे? तव्हांजो कोई लीडर आहे? बसि असांजी बदकिस्मती तव्हां पंहिंजो पाण सां पंहिंजो हिकिड़ो लीडर त चूज़ करणु सिखो न। हिकिड़ो लीडर न भई 10 लीडर्स चूज़ कयो, पर 10 लीडर जेके समाज जे बारे में ॻाल्हाइनि उहे तव्हां वटि आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त तव्हांजो सामूहिक वॉइस कॾहिं आयो आहे? हिकिड़ो माण्हू हिकिड़ी ॻाल्हि कंदो त ॿियो माण्हू ॿी ॻाल्हि कंदो। हर शहर में तव्हांजूं हज़ारे त संस्थाऊं आहिनि, बराबरि, सभई संस्थाऊं लेटरेट संस्थाऊं आहिनि, बराबरि, पर हर एक माण्हू चाहे थो थे उन जो प्रेसिडेंट। तव्हां छो नथा हिकिड़ी अहिड़ी संस्था बर्पा कयो जेका सॼे हिंदुस्तान में सिंधियुनि जी हिकु संस्था हुजे? मां चवां साईं असांजी अखिल भारत जेका न असांजी अखिल भारत जेका सेंट्रल पंचायत आहे सिंधियुनि जी, जंहिंजा असांजा गुज़र करे विया जेके नारी गुरसाणी साहिबु उन जा प्रेसिडेंट हुया,
चई उहा ख़ाली पेपर ऑर्गेनाइज़ेशन आहे, नारी गुरसाणी मूंसां मिलण लाइ आया हुया, उन्हनि लेटर्स में मूंखे काफ़ी ॾिना हुया, पर उन सां गॾु पंचायतूं सचपच जुड़ियल कोन्हनि। पंचायतूं अञा पंहिंजो पाण ई थियूं हलनि पियूं। ऐं तव्हां तंहिंजे करे वाई डोंट यू वर्क ऑन दिस लाइन्स, त भई हर शहर में वञी करे तव्हां भाउरनि खे गॾु कयो ऐं हर शहर में अहिड़ी का संस्था हुजे जंहिंजी ब्रांच हर हंधि हुजे, त असां घटि में घटि चऊं त भई ठीकु आहे हीअ सिंधियुनि जी संस्था आहे, त तव्हां उहो हिकिड़ो यूनेनिमस वॉइस रखो त हीअ असांजी डिमांड आहे, त असां चऊं त भई इहा सिंधियुनि जी डिमांड आहे। ख़बर कीअं उन उद्देश्य खे, उन मक़सद खे साम्हूं रखी तव्हां सिंधी काउंसिल बर्पा कई ऐं हींअर देश जे सभिनी प्रांतुनि में मां बर्पा कोन कई। सभिनी सिंधी भाउरनि हर शहर मां मिली करे, ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, इन में जेको मेन योगदान हुयो उहो साउथ वारनि जो हुयो। अच्छा, सदर्न ज़ोन वारनि पंहिंजा जेके 4 स्टेट्स आहिनि साउथ जा, कर्नाटका, तमिलनाडु, आंध्र, केरला ऐं पांडिचेरी, इहे 5 जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो सदर्न फेडरेशन ठहियलु आहे सिंधियुनि जो। उन्हनि चयो साईं असांजी ॾाढी इहा मर्ज़ी आहे त असांजो जेको सदर्न फेडरेशन आहे उन ई मॉडल ते इंडियन फेडरेशन सिंधियुनि जो ठहे। न उहा आइडिया ठीकु आहे, पर जोड़ियो त सभिनी खे तव्हां छा थियो पोइ उन्हनि 98 में अलाए 98 जी अक्टूबर में उन्हनि हैदराबाद में कॉन्फ्रेंस कोठाई, जंहिंखे मां चवंदुमि भई सिंधी काउंसिल जो पहिरियों कन्वेंशन। त उते सभिनी पंहिंजा पंहिंजा वीचार रखिया त भई इहा संस्था ज़रूरु थिए ऐं मूंखे उन्हनि जो अध्यक्ष कयो ऐं मां उहा एक्सेप्ट कयमि। ऐं तंहिंखां पोइ इहा संस्था पहिरियों त ठाहियोसीं, भई कॉन्स्टिट्यूशन ठाहियो। त असांजो मिस्टर नंद कुमार आहे जेको एन कुमार नागपुर जो, उन्हनि ॿी कॉन्फ्रेंस होस्ट कई सिंधी काउंसिल जी, जिते असां पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन भई फर्दर डिस्कशन उते वधाईसीं। तंहिंखां पोइ मिस्टर सुरेश केवल रामाणी आहे जयसू शिपिंग वारा, उन्हनि कच्छ गांधीधाम में 3 कॉन्फ्रेंस असांजी होस्ट कई, त उते असां पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट कयोसीं, एक्सेप्ट थियो ऐं तंहिंखां पोइ रजिस्ट्रेशन थी। त असांजूं पहिरियूं 3 कॉन्फ्रेंसिस त ईअं फॉर्मेटिव नमूने थी वई। तव्हां सिंधी साहित्य अकेडमी सां बि जुड़ियल आहियो, दिल्लीअ जी जेका अकेडमी आहे उन सां घणो टाइम खां तव्हां वाइस चेयर? मां सम्झां थो मां 99 में दिल्ली गवर्नमेंट मूंखे चयो त भई सिंधी अकेडमी जेका हली रही आहे उन्हनि जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हुई त सिंधी ॿार हाणे सिंधी पढ़नि कोन था, त सिंधी जेके राइटर्स आहिनि, सिंधी पोएट्स आहिनि, उन्हनि जो जेको कमु जेको आहे उहो पियो आहे रुकिजी। उन्हनि खे रीडरशिप कोन थी मिले, छो जो ॿार पढ़नि कोन था, त उन्हनि ग्रेट माण्हू आस्ते आस्ते जेके उपन्यासकार आहिनि उन्हनि जी मात्रा वञे थी घटिजंदी। त असांजो साहित्य जेको आहे उहो आस्ते आस्ते वञे थो घटिजंदो, हीणो थींदो त ज़रूरत आहे त भई सिंधी अकेडमीअ खे हिकिड़ी नई लाइफ ॾिजे। त उन्हनि मूंखे मुक़ररु कयो हींअर वाइस चेयरमैन। हिकु टर्म पूरो थिया या 2 टर्म? 2 टर्म पूरा थिया। इन्हनि 2 टर्मनि में कुझु अहिड़ियूं हासिलातूं जेके असांजा दर्शक ॼाणणु चाहिनि? हासिलातूं त मां सम्झां थो दर्शक पाण डिसाइड करे सघनि था त भई दिल्ली सिंधी अकेडमी जंहिंखे उन वक़्तु 15-20 लख अलाए ईअं कुझु बजट हुई, अॼु उनखे करोड़ खां वधीक बजट आहे। मां सम्झां थो सॼे हिंदुस्तान में इहा ई अकेडमी आहे जंहिंखे एॾी वॾी बजट आहे। तंहिंखां सवाइ असांखे रिसेंटली गवर्नमेंट ऑफ दिल्ली 10,000 स्क्वायर फुट जॻह ॾिनी आहे जिते असां सिंधोलॉजी म्यूज़ियम ठाहे सघूं। अच्छा, उहा ज़मीन पोज़ीशन मिली चुकी आहे असांखे ऑफिस जी, ज़मीन न ऑफिसर, हाणे असां डेकोरेशन पिया कयूं, उहो कमु चालू आहे। त उते भई असांखे हिकिड़ो नंढो थिएटर बि ॾिनल आहे उते, त जिते असां पंहिंजा जेके ड्रामास या पंहिंजा जेके शोज़ या ॿारनि खे जेके ट्रेनिंग ॾियणी आहे म्यूज़िक में या सिंधी ॿोलीअ में, उहो ॾेई सघूं असां। त उहो असांखे मिलियल आहे, पर इन लाइ असां ॾाढी महिनत कई आहे। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां चीफ मिनिस्टर शीला दीक्षित जो, जंहिं असांखे कॾहिं बि काई बि असांजी लेजिटिमेट डिमांड आहे उनखे न कई आहे। मुंहिंजे तरफ़ां योगदान इहो आहे जो मूंखे 2,500 रुपया सिटिंग फ़ी जेका आहे पर मीटिंग जी, मां जॾहिं खां वठी जॉइन कई आहे तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं 1 बि रुपयो मां सिटिंग फ़ी न वरिती आहे। मां कॾहिं ट्रैवलिंग जो ख़र्चु न वरितो आहे,
सभु ट्रैवलिंग मां पंहिंजे ख़र्च ते कंदो आहियां ऐं मां इहो सम्झो मुंहिंजो योगदानु आहे मुंहिंजे सिंधियत लाइ ऐं मुंहिंजी सिंधी ॿोलीअ लाइ। रसूख आहे सॼी मिनिस्ट्रीअ में, पोइ महाराष्ट्र गवर्नमेंट हुजे या सेंट्रल मिनिस्ट्री, त छो न हिते ॿियनि स्टेट्स में बि इन ई नमूने जी एकेडमीज़ खे बर्पा करायो ऐं एॾी बजट ॾिनी वञे जीअं हर स्टेट वरी वांझल न रहिजी वञे। सिर्फ़ु इहे दिल्लीअ जा साहित्यकार या लेखक हिकु मुक़ाम सुठे ते पहुता आहिनि त हिते वरी उहा चांस न मिली आहे। तंहिंखां पोइ छा थियो त मूंखे असांजा जेके अर्जुन सिंह जी आहिनि, जेके असांजा HRD यूनियन HRD मिनिस्टर आहिनि, उन्हनि चयो त भई दिल्ली सिंधी अकेडमीअ जो कमु ॾाढो सुठो थियलु आहे ऐं असांजी मर्ज़ी आहे त नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जी बि रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां ई खणो। त चेयरमैन अर्जुन सिंह जी आहिनि ऐं वाइस चेयरमैन मां आहियां। त मां हिन साल खां वठी ऐं कुदरत सां उन जी नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जी बि बजट ॾाढी वॾी आहे, 4-6 करोड़ शायदि हुन में। न बजट त हाणे ताईं त 40-50 लख हुई ख़ाली। अच्छा, त उहा बजट हाणे मूंखे चयो त भई असां वधाए ॾींदासीं। पर जेको उर्दू जी आहे उर्दू जी 9 करोड़ आहे। 9 करोड़ आहे, त एतिरो फ़र्क़ु छो थी रखे गवर्नमेंट? जॾहिं तव्हां अंग कर ॿुधाया त असां बि 1 करोड़। मां हाणे इहा ॻाल्हि पेश कई आहे सरकार जे साम्हूं त सरकार हिंदुस्तान में मुसलमाननि जी तादादु 10% आहे, तंहिंजो मतिलबु उन हिसाब सां उर्दू ॿोलीअ खे बजट ॾियणु खपे। इहो मां चवां इहा थोरी ख़्याल में रखी वञे अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे। अनफॉर्चुनेट इन जे करे जो महाराष्ट्र जा मुसलमान उर्दू न ॻाल्हाईंदा आहिनि, बराबरि, कर्नाटका जा मुसलमान उर्दू न ॻाल्हाईंदा आहिनि, केरला जा मुसलमान उर्दू न ॻाल्हाईंदा आहिनि। मां प्रेसिडेंट खे पुछियुमि साईं तव्हां तमिलनाडुअ जा आहियो, तव्हां उर्दू ॻाल्हाईंदा आहियो? चई नो, असां तमिल ॻाल्हाईंदा आहियूं। त मां चयो महिरबानी करे सिंधी हर स्टेट में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जी मातृभाषा सिंधी आहे। तंहिंजे करे सिंधीअ जो बजट ऐं उर्दू जेके ॻाल्हाइण वारा मुसलमान आहिनि से यूपीअ में कुझु हिसो, सभु हिसा न, कुझु हिसो, दिल्लीअ जो कुझु हिसो, उहे सभु हिसा आहिनि। जंहिंजे करे उर्दूअ जी बजट उन्हनि जी जेका तादादु आहे ऐं असां सिंधियुनि जी बजट उहो तव्हां जस्टिफिकेशन करणु खपे। ऐं अर्जुन सिंह इहा ॻाल्हि मञी, चई भई तव्हां हिकु कमु कयो, तव्हां असांखे ॿुधायो तव्हांखे छा खपे। मां चयो पहिरियों त जीअं उर्दू अकेडमीअ खे, उर्दू नेशनल काउंसिल फॉर उर्दू लैंग्वेज खे तव्हां दिल्लीअ में हेॾो वॾो प्लॉट ॾिनो आहे ऐं उहे पंहिंजी कंस्ट्रक्शन करे रहिया आहिनि बिल्डिंग जी, तीअं असांजी सिंधियुनि जी बि हिकिड़ी बिल्डिंग दिल्लीअ में थियणु घुरिजे। ऐं इहा हेडक्वार्टर जेका बड़ौदे में आहे, जंहिंखे तव्हां असुलु कुंड में फिटी कई आहे, उहो कुंड में न फिटी कयो ऐं दिल्लीअ में हुजे, जीअं दिल्लीअ जी सरकार उहा सिंधीअ इन खे ॾिसे ऐं सिंध मां जेके असांजा सिंधी अचनि उहे बि ॾिसनि त भई सिंधी ॿोलीअ जो वाधारो कीअं थी रहियो आहे। पर तव्हां जीअं हिन सिंधी ॿोलीअ लाइ हेतिरो कुझु कार्य करे रहिया आहियो, त तव्हां छा था भायो त कहिड़ी लिपि असांखे क़ाइमु रखणु घुरिजे? अॼुकल्ह इहो बि ॾाढो मतभेद हली रहिया आहिनि त लिपि या त उहा अरबी हुजे या देवनागरी हुजे। तव्हां कहिड़े फ़ाइदे में आहियो? साईं मां इन इश्यूज़ में वञण जे बदिरां मां त इन फ़ाइदे में आहियां त असांजा ॿार सिंधी ॻाल्हाइनि। हाणे ॿारनि खे लिपि खपंदी, ॿुधो न, ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण लाइ अॼु जेका हालति आहे, जेका अॼु असांखे पोज़ीशन आहे, उन में ॿारनि खे जंहिं लिपीअ में ॻाल्हाइणी हुजे। अॼु छा थियो आहे जो किताब असांजा विकामनि कोन था, असां राइटर्स खे पैसा ॾींदा आहियूं, उहे किताब लिखंदा आहिनि, उहे असां छपाईंदा आहियूं, बल्क परचेस कंदा आहियूं, लाइब्रेरीज़ खे डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं ऐं उहे किताब कोई पढ़े कोन, उन जो फ़ाइदो कहिड़ो। तंहिंजे करे मां सभिनी खां पहिरियों कमु दिल्ली सिंधी अकेडमी में इहो कयुमि त वधीक में वधीक नाटक, वधीक में वधीक म्यूज़िक प्रोग्राम, त वोकल कल्चर खे हाणे मां उन खे इलेक्ट्रॉनिक कल्चर ते खणी थो वञा पियो, स्टेज नंबर 2 में। त पहिरियों त ॿार सिंधी असांजी ॿुधनि, थोरी थोरी अञा उन्हनि जे ज़हन में आहे, बराबरि आहे, अञा स्क्रिप्ट कोन अथनि, स्क्रिप्ट कोन अथनि त स्क्रिप्ट पंहिंजो पाण ई थी वेंदी। हाणे असांजा ॿार जेके अमेरिका मां लिखंदा आहिनि सिंधीअ में, उहे वरी सिंधी लिखंदा आहिनि पंहिंजी रोमन स्क्रिप्ट में लिखंदा। मतिलबु तव्हांजो चवणो आहे लिपि कहिड़ी बि लिखनि, सिंधी अचणु घुरिजे। ज्ञानी ज़ैल सिंह अंग्रेज़ीअ में लेक्चर ॾींदो, गुरमुखीअ में लिखी वेंदो, पर अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो, कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त हिनखे अंग्रेज़ी न ईंदी आहे। त मतिलबु असांजो त असांखे ॿारनि खे सिंधी सेखारणी आहे।
उहो लिपीअ ते कई सिंधी वे आज़ादी छॾण मां चवां थो जूज़ 700 साल हिननि जी हिब्रू लैंग्वेज ख़तमु थी वई हुई। बराबरि बिल्कुलु उहो त इतिहास तंहिंखां पोइ 700 सालनि खां पोइ क़बर मां उन्हनि पंहिंजी जूज़ पंहिंजी ॿोलीअ खे खोटे कढी उन खे साफ़ सूफ़ करे वरी ॿारनि खे नए सिर सेखारण लॻा। हाणे उन्हनि जा ॿार सिर्फ़ु हिब्रू ॻाल्हाईंदा आहिनि। त तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां समाजी खेत्र में त पंहिंजो हिकिड़ो लासानी कार्य करे रहिया आहियो, पर सियासत जे मैदान में तव्हां कॾहिं प्रवेश कयो? सियासत जे मैदान में त जॾहिं खां वठी मां सिडको जो चेयरमैन थियो आहियां उन वक़्तु तॾहिं खां वठी सियासत में ई आहियां, कांग्रेस सां गॾु ई आहियां ऐं मां पार्लियामेंट में वियुसि। तंहिंखां पोइ बि मां कांग्रेस सां ई रहियो आहियां। त जॾहिं असांजो चोथों सम्मेलन सिंधी काउंसिल जो कयोसीं तंहिंखां पोइ मां सोनिया गांधीअ खे अर्ज़ु कयुमि त भई असांजा सिंधी चाहिनि था त तव्हांखे ॿुधनि उहे, बराबरि तव्हां छा था चवणु चाहियो, छो जो अॼु न सुभाणे हिंदुस्तान जी पॉलिसी ठाहिण में तव्हांजो योगदानु थियण वारो आहे। बराबरि त सिंधी चाहिनि था त तव्हां सां मिलणु, हुननि चयो मां बि चाहियां थी सिंधियुनि सां मिलणु। त असांजो जेको 5हों सम्मेलन थियो उहो जयपुर में असांजी इसराणी साहिब होस्ट कयो, बराबरि जस्टिस इसराणी साहिब, ऐं उते सोनिया गांधीअ खे घुरायोसीं ऐं सोनिया गांधी आई हुई ऐं सॼो पैक्ड हॉल हुयो। सॼे हिंदुस्तान मां सिंधी उते आया हुआ सोनिया गांधीअ सां मिलण लाइ। त अॼु जेको हीउ दौरु हली रहियो आहे, अॼु जी सियासत लाइ तव्हांजो कहिड़ो नज़रियो आहे? अॼु पेपर खोलियूं था त करप्शन ऐं मिनिस्टर्स जा नाला अचनि था, गोया ईअं थो लॻे जीअं मछली पाणीअ में आहे, केतिरो पाणी थी पीए कंहिंखे अंदाज़ो कोन्हे, ते मिनिस्टर्स जो हाल लॻो पियो आहे। तव्हां उन बारे में अॼु जे हिन हालात ते कहिड़ो जाइज़ो, कहिड़ी तव्हां ख़्यालु रखो था? मूंखे इन में ॿ ॻाल्हियूं चवण लाइक़ु लॻनि थियूं। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेको इंसानु, जेको पॉलिटिशियन सुभाणे जे इलेक्शन जे बारे में सोचींदो आहे उहो त पॉलिटिशियन आहे। जी। जेको सुभाणे जे नस्ल जे बारे में सोचींदो आहे, भई ईंदड़ जनरेशन जे बारे में सोचींदो आहे, उहो स्टेट्समैन आहे। बराबरि आहे। असां हाणे जेके स्टेट्समैन्स जेके असां प्रोड्यूस करणा बंदि करे छॾिया आहिनि, छो जो स्टेट्समैन खे पॉलिटिक्स एनकरेजमेंट कोन थी ॾिए पई। छो जो पॉलिटिक्स में इलेक्शन लड़ण लाइ पैसे जी ज़रूरत आहे ई आहे। बराबरि आहे। त पैसे जो ऐं जेको ज़ोरावर आहे, जेको बाहुबली आहे, उन्हीअ जो पॉलिटिक्स सां हिकिड़ो गहरो नातो तयारु थी वियो आहे डेमोक्रेसीअ जे अंदरि। त डेमोक्रेसी तव्हांखे खपे, वोटनि जी सरकार खपे, त उन में पैसो बि ईंदो, बाहुबली बि ईंदा। हाणे जॾहिं उहे ॿई फैक्टर्स तव्हांखे चूंडे करे खणी अचण में मददगार थियनि था त तव्हां चूंडिजी अचण खां पोइ उहे गुम थोरे थी वेंदा। त असां जेको हिकिड़ो दंभ असां हिकिड़ो प्रोड्यूस कयो आहे त भई पॉलिटिशियन माना साफ़ सुथिरो, पॉलिटिशियन माना बिल्कुलु अछो उजरो, उहो असां छो था रखूं? असांखे जॾहिं ख़बर आहे त इलेक्शन में करोड़नि रुपयनि जो ख़र्चु थियो आहे, तेसिताईं असां जेसिताईं इहो थींदो रहंदो तेसिताईं पॉलिटिक्स जो ऐं करप्शन जो नातो रहंदो ई रहंदो। हाणे करप्शन खे दूरि करणी हुजे, उहे बि त सोल्यूशन्स खपनि। उन्हनि जे लाइ सोल्यूशन्स आहिनि, पर उहे सख़्ती वारा सोल्यूशन्स आहिनि। असांजे पासे में सिंगापुर डेवलप थी, सिंगापुर स्लीपी टाउन हूंदो, पर उन्हीअ मां एॾी वॾी हिकिड़ी इकॉनमी तयारु थी वई। करप्शन उते बि हूंदी, पर आस्ते आस्ते उन्हनि पनिशमेंट कयूं ऐं उन्हनि करप्शन घटाई। असांजे साम्हूं दुबई आहे, करप्शन उते बि ॾाढी हूंदी, आस्ते आस्ते सभिनी खे पनिशमेंट करे घटायूं। पर जेका ग्रोथ थिए थी, उन ग्रोथ में जेको बॉटम लेयर जो माण्हू आहे, उन खे तव्हां साण जॾहिं खणो था, जॾहिं उन खे इंक्लूसिव तव्हां प्रोग्राम ठाहियो था ऐं उन खे जॾहिं तव्हां नज़रअंदाज़ नथा कयो पिया, त आस्ते आस्ते करप्शन घटिजे थी, पर हिकु ॾींहं में घटिजण वारी कोन्हे। न, पर अॼु जेके अंग अखर ॿुधाइनि था, असांजो RS टेलाणी साहिबु जेके ट्रांसपेरेंसी जा हिन जा इंटरनेशनल जा चेयरमैन आहिनि, उन्हनि जो इहो बयानु आहे त हिंदुस्तान हिकिड़ो तमामु करप्शन में अॻियां निकिरी वियो आहे। हर कंहिं हंधि उहो पोइ हॉस्पिटल्स हुजनि या स्कूल हुजनि या कॉलेज हुजनि या सियासत जो मैदान हुजे, सभु हंधि करप्शन थी रही आहे। उनखां सवाइ कुझु चाढ़ो कोन्हे। त उनखे कीअं सुधारिजे, उन लाइ कहिड़ा
हिकिड़ो रिवोल्यूशन खपे, कोई हिकिड़ो ठोस कार्य करणा पवंदा। मूंखे लॻे थो सभिनी खां वधीक सोल्यूशन जेको आहे उहो ग्रोथ आहे ऐं इकोनॉमिक जस्टिस आहे। ओके, इकोनॉमिक जस्टिस जेसिताईं माण्हूअ खे नथो मिले पियो, जेसिताईं रोज़गार ई कोन्हे, तेसिताईं असां उनखे सम्झ कीअं ॾींदासीं। असांजूं पघारूं एतिरियूं घटि आहिनि। इफ यू पे पीनट्स यू गेट मंकीज़। मतिलबु जेके त जड़ूं आहिनि, असांजूं जेके कोई बुनियादी जेको स्ट्रक्चर आहे उहो स्ट्रक्चर असांखे अंग्रेज़नि जेको ॾिनो आहे उन स्ट्रक्चर ते अञा असां हलूं पिया। असांखे पंहिंजे देश जे लाइक़ु हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहिणो पवंदो। पर इहे ॻाल्हियूं जेके प्लानिंग कमीशन में अॼु मनमोहन सिंह वेठो आहे, जी मनमोहन सिंह जो कोई बि न चवंदो त भई करप्ट माण्हू आहे। बराबरि आहे। त असां वटि चिदम्बरम वेठो आहे, असांजो फाइनेंस मिनिस्टर, कोई न चवंदो त भई हीउ करप्ट माण्हू आहे। शिवराज पाटिल वेठो आहे, असांजो होम मिनिस्टर, कोई बि न चवंदो त इहो करप्ट माण्हू आहे। सुकन सां त आला जली था असांजा वञनि। जेके टॉप जेका आहे, असां केॾा भाग्यवान आहियूं। असांजो प्रेसिडेंट जेको वेठो आहे कोई न चवंदो करप्ट माण्हू आहे। त इहे असांजी जेका टॉप आहे उन में असांखे ॾाढी उमेदु आहे त असांजो आईंदो जेको आहे उहो सुठो थिए। उहो भविष्य सुठो आहे, उज्जवल असांजो जेको ग्रोथ परसेंटेज आहे जो 8% आहे। बराबरि आहे। असांजी इकोनॉमी फास्ट वधी रही आहे। असां सिर्फ़ु जेको असांजे हेठों माण्हू आहे उनखे न विसरी वञूं, वेठा जड़ुनि खां उन्हनि खे उन्हनि खे बि साण खणी हलूं त असांखे इहे जेके नंढा प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे बि सॉल्व करे सघंदासीं। मां इन नथो चवां त प्रॉब्लम्स न आहिनि, प्रॉब्लम्स त प्रॉब्लम्स आहिनि, पर इहे अहिड़ा प्रॉब्लम्स न आहिनि जेके असां सॉल्व न करे सघूं। तव्हां वेझड़ाईअ में हींअर सिंध विया हुआ, हा, उतां जे साहित्यकारनि, उतां जे अदीबनि ऐं कलाकारनि सां मिलिया ऐं उनखां पोइ उतां जा कलाकार ऐं साहित्यकार बि हिते आया। इन सॼे दौर जो कुझु अहवाल असांजा साथी। मां इन जेको असां सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखण लाइ जेका ॻाल्हि कंदा हुआ, हर हिकु इंसानु जेको मूंखे मिलंदो हो सिंधी चवंदो साईं तव्हां अजायो था अकनि ते अटा हारियो पिया। अकनि ते अटा हरियो मतिलबु, अच्छा भई अक ते अटो हारणु बराबरि। माना हिकिड़ो वेस्ट करणु सुठी प्रोडक्ट खे, छो जो अकु वॾो थी करे बबूर खां ॿेर घुरण हा वारो भई थिए। त भई तव्हां इन्हीअ ते छो था तव्हां इहो वेस्ट कयो। त छो जो सिंधी भई डाइंग लैंग्वेज आहे, सभई रीजनल लैंग्वेजिस डाइंग लैंग्वेजिस आहिनि ऐं तंहिंजे करे सिंधियत जो असां हेॾो टाइम ख़राबु न कयो, ॿियो को सुठो प्रोग्राम खणो। त मां चवंदो आहियां हमेशह त भई मूंखे नथो लॻे त सिंधी ॿोली ख़तमु थी वेंदी। छो ख़तमु कोन थींदी? छो जो 2 करोड़ मुस्लमान जेके आहिनि उहे सिंधी आहिनि न। असां 5000 सालनि खां वठी उन सिंध जे टुकर जा असां उन जेका इंडस वैली आहे उन जा असां बानीकार आहियूं, माना उन जा असां जेके अंग आहियूं, असां उन्हीअ जी वारिस आहियूं। त असां जेका उहा जेका विरासत असांखे मिलियल आहे, जेका इंडस वैली सिविलाइज़ेशन जंहिंखे चवंदा आहिनि, उहा हिन देश जी मुख्य धारा आहे। वेदनि जी रचना सिंधु नदीअ जे किनारे ते थी हुई। सही ॻाल्हि। त 5000 सालनि जी जेका संस्कृति आहे उन खे जेके रिलीजियन्स ईंदा आहिनि वेंदा आहिनि उहे छा उहो संस्कृति खे मटाए छॾींदा? असांजो दोस्त भगवान गिदवाणीअ जेको किताबु लिखियो आहे रिटर्न ऑफ द आर्यन्स, उन में ॿुधायो अथई त भई सिंधी कीअं हज़ारों सालनि खां पहिरियों ॿाहिरि विया, केतिरा 100 साल ॿाहिरि रही वरी वापसि आया। त सिंधियत जेका आहे उहा हमेशह पाण खे रीइन्वेंट कंदी रही आहे। बराबरि, इहो असांजो इतिहासिक हिकिड़ो फैक्ट आहे। त असां जेके सिंधी आहियूं असां पंहिंजी ॿोलीअ खे विसारे छॾियऊं, इन ॻाल्हि में मां विश्वास न रखंदो आहियां। तंहिंजे करे मां सोचींदो आहियां जॾहिं 2 करोड़ जेके सिंधी जेके उते रहिया पिया आहिनि उहे सिंधीअ में ॻाल्हाइनि था, त छो न असां उन सिंधियत खे पंहिंजो पाण सां जोड़ियूं। त मां 2 सालनि खां पहिरियों हिकिड़ो नंढो वफ़द सरकार खे ॾाढी रिक्वेस्ट करे उन्हनि खे वीसाऊं, उन वक़्तु ॾुखियूं हूंदियूं वीसाऊं, त उन्हनि खे मां घुरायमि हिते ऐं सिर्फ़ु दिल्ली अचण जी उन्हनि खे परमिशन मिली ऐं उन परमिशन में असां जेके उतां जा साहित्यकार हुआसीं उन्हनि खे घुरायोसीं। असांजा जेके साहित्यकार उहे वेठा पाण में, ऐं उहे जेके पाण में जेको वीचार विनिमय थियो, वीचारनि जा जेका ॾे वठि थी, उन मां मूंखे लॻो त सिंधी ॿोलीअ जो आईंदो न फ़क़्ति रहंदो पर उज्जवल आहे। त असांखे महिनत करण जी ज़रूरत आहे। असांजी ॿोली असां सिखूं त असांखे घणा ई फ़ाइदा आहिनि उन मां। असां वापारी क़ौम आहियूं, असांखे कॉमर्शियल इंट्रस्ट आहिनि। जिते जिते मां वेंदो आहियां इंटरनेशनली सिंधी जिते वेठा आहिनि उहे पाण में सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि।
मां पुछंदो आहियां भई तव्हां सिंधीअ में था ॻाल्हायो, चई साईं असांजो ग्राहक जेको आहे उहो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे, फ्रेंच ॻाल्हाईंदो आहे, स्पेनिश ॻाल्हाईंदो आहे, त असां पंहिंजो पाण में सीक्रेटली हिक ॿिए सां छा ॻाल्हायूं, त असां सिंधीअ में जीअं ॻाल्हायूं। पहिरीं सिंधी हटकाई अखरनि में हा, लिखंदा जीअं लिखंदा। कोई पढ़ी न सघे। हा, जेको भई असां पाण में सम्झी सघूं। तंहिंजे करे सिंधी ॿोली असांजी कमर्शियल रिक्वायरमेंट आहे, त असांखे उहा ॿोली सिखणी आहे। पंहिंजो सीक्रेट पाण वटि रहे, पंहिंजी सभ्यता जो सीक्रेट पाण वटि रहे, पंहिंजी विरासत जो सीक्रेट पाण वटि रहे, ऐं उहो असां ॿियनि सां विराईंदा भला। अॼु तव्हांखे ख़बर आहे सिंधियुनि हिते अचण खां पोइ पुरुषार्थ सां जेको पाण खे मथे कयो, मथे अची करे जीअं असां पेर भरा थियासीं, पहिरियों कमु जेको कयोसीं असां हितां जा जेके माण्हू असां सां गॾु हुया उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूंसीं। हिकिड़ो सिंधी परिवार घटि में घटि 10 नॉन सिंधी परिवारनि खे रोज़गार ॾींदो आहे अॼु बि हिंदुस्तान में। असां जिते जिते रहिया आहियूं, जंहिं जंहिं स्टेट असां छा कयोसीं, असांखे वॾनि सेखारियो त भई खीर में खंडु पवंदी आहे ऐं खंडु खीर में मिली वेंदी आहे ऐं खीर खे मिठो कंदी उहो आहे। जज़ब थियणु जेको असां जिते रहिया आहियूं उहो ठीकु आहे या न, छाकाणि जे असां जिते रहूं था उन में जज़ब थी था वञूं पिया, उन्हनि सां मिली था वञूं, असां मिली त करे असांजी पंहिंजी सभ्यता खे दैरम थो रसे। न, असांजी सभ्यता त वेंदी कोन न। ॾिसो महाराष्ट्र में असीं गणपति पूजा ॾाढी चाह सां कयूं था ऐं पंहिंजे इष्ट देव झूलेलाल जी ओतिरी ख़बर अञा नौजवाननि खे कोन्हे का, या दुर्गा पूजा असां ओतिरी सिक श्रद्धा सां कयूं था, साॻे नमूने असांजे झूलेलाल जी पूजा या उनजे चालीहे साहिब जो विर्त या बहिराणो साहिबु, अञा ताईं असां उहो नौजवाननि खे उहा सभ्यता ॾेई न सघिया आहियूं। असां जेके बि रस्मूं आहिनि उतां ग्रहण चङियूं कयूं था, पर असांजी जेका ओरिजिनल सभ्यता आहे, जेके तव्हां ई ॿुधायो त 5000 साल पुराणी सभ्यता जेका तहज़ीब दुनिया खे जंहिं राह ॾेखारी, उन में किथे न किथे असां पोइते पवंदा था वञूं पिया, त उनखे बचाइण सां गॾोगॾु असां भली हू सिखूं, उन लाइ तव्हांजो छा? तव्हांजो इहो ॾाढो उम्दा वीचारु आहे। इहो ई साॻियो ई मुंहिंजे दिलि में ज़हन में वीचारु इहो ई आयो हुयो त सिंधी जॾहिं असां सिंध में रहंदा हुआसीं त उते असां ते ॾाढियूं अक़ूबतूं थींदियूं हुयूं, जेके मुस्लिम जेके रूलर्स हूंदा उन्हनि जूं। साईं झूलेलाल अचण खां पोइ हिंदुनि में ऐं सिंधियुनि में, हिंदुनि में ऐं मुस्लमाननि में ठाव थी वियो। तंहिंखां पोइ सिंध में कॾहिं बि हिकिड़ी बि राइट कोन थी, माना 10हीं सदीअ खां पोइ वञी 20हीं सदीअ ताईं 1000 साल असां पाण में कोई प्रॉब्लम न आयो। पर इन विच में वरी वरी राजाऊं अहिड़ा हूंदा, मीर अहिड़ा हूंदा जेके सिंधियुनि ते अक़ूबतूं कंदा हुआ। ऐं जॾहिं 6हीं सदीअ में जेका काह आई जेका मीर क़ासिम जी, तंहिंखां पोइ सिचुएशन थोरी वधीक ॾुखी थी पई। त उहा जेका उन खां पोइ जॾहिं असांजो हाणे 17हीं सदीअ में अची करे जेको राजा हूंदो रणजीत सिंह, उन मुसलमाननि खे पुठिते इहो कंदे अफ़गानिस्तान कश्मीर सिंध जो को हिसो, त उन सिंधियुनि खे चयो त भई जंहिंजे घर में गुरु ग्रंथ साहिब हूंदो उन खे सिख सोल्जर प्रोटेक्शन ॾींदा, उन्हनि खे प्रोटेक्शन मिलंदी। ओके, तंहिंजे करे सिंधियुनि गुरु ग्रंथ साहिब रखणु शुरू कयो। उन मां असां सभु गुरु नानक वरी डप जी ॻाल्हि अची थी वञे पई, असां गुरु नानक खे मञण वारा थी वियासीं। छो जो गुरु नानक साहिबनि जी जेका बाणी हुई, उन बाणीअ में एॾी उन में ताक़त आहे, उहा ताक़त सिंधियुनि खे एक्सेप्टेबल, असां उन खे एक्सेप्ट कयोसीं, असां उन खे एसिमुलेट कयोसीं। असां जेके असां वटि ते मां वियो सिंध में हाणे, त उन वक़्तु असांखे ख़बर पई त हेॾियूं असांजूं दरगाहूं आहिनि ऐं हर दरगाह ते सिंधी वञी करे पोइ मुसलमान जी हुजे हिंदूअ जी हुजे, असां उन में डिफरेंस सिंधियुनि जी जेका फिलॉसफी आहे सूफ़ीज़म, उहा उन्हनि खे ख़बर आहे त मुंहिंजो साईं मुंहिंजे दिलि में थो वसे पियो। पोइ उहो साईं दुर्गा जे नमूने में आहे त जीअं गुरु नानक साहिब चवंदा, एका माई जुगत वियाई तिन चेले परवान, एक संसारी एक भंडारी एक लाहे दीवान। माना जेका माया जेका शक्ति आहे उन जा 3 मैनिफेस्टेशन्स आहिनि, ब्रह्मा विष्णु ऐं महेश। तंहिंजे करे असां गणपतिअ खे मञींदा आहियूं। न मञणु त ॾाढो सुठो आहे, पर उन सां गॾु असां पंहिंजे इष्ट देव खे बि पंहिंजो कुल गुरु चओ, इष्ट देव चओ, असांजो जेका असांजी सुञाणप आहे दुनिया में, उहो आहे साईं झूलेलाल। ऐं असां सिंधियुनि खे जेका
ग़लती कंदा आया आहियूं उन ग़लतीअ खे सुधारणो आहे। हर सिंधीअ खे पंहिंजे लेटर हेड ते सिंध जेका असांजे झूलेलाल साईं जी स्टैम्प लॻाए करे पोइ लेटर एग्ज़ैक्टली मां इहो ई चवणु चाहियां थो त असांजे यंगस्टर्स खे असांजे नौजवाननि खे इहा ॼाण ॾियणी आहे। असां जेकॾहिं पहुचाईंदासीं ई कोन त उन्हनि खे मिलंदो ई कुझु पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त असां सिंधी हिन देश जी मुख्य धारा आहियूं। इंडस वैली सिविलाइज़ेशन हिन देश जी सिविलाइज़ेशन आहे। वेद जेके आहिनि ऐं पुराण जेके आहिनि उहा हिन देश जी बुनियादु आहे। बराबरि आहे। गीता जेका आहे उहा सॼी वेदनि जे अभ्यास ते ठहियलु आहे। सभु संगीत जेके आहिनि वेदनि मां आयल आहिनि ऐं इहा जेका सिंधियुनि जी देन आहे हिन देश खे ऐं तंहिंजे करे सिंधियत हिन देश जी मुख्य धारा आहे। सिंधू ऐं उहो हिंदू नालो जेको पियो आहे उहो सिंधू मां पियो आहे। बिल्कुलु त सही असां आहे। हिन देश में ईअं असांखे सम्झणो आहे जीअं भई हिकिड़ो कमाऊ पुटु आहे त उन ते सभिनी खां वधीक भार सरकार रखंदी त असांखे उहा ज़िमेदारी एक्सेप्ट करणु खपे। कमाऊ पुट ते भार भरो रखंदे पर कमाऊ पुटु सभिनी खे प्यारो बि हूंदो आहे न। असां चाहियूं त असांखे बि उहे प्यारु मिले कमाऊ पुट जो। असांखे उहो प्यारु मिलणु खपे ऐं असांखे उहो प्यारु वठणु ईंदो बि आहे पर असां वठंदा आहियूं हमेशह इंडिविजुअली, कलेक्टिवली न वठंदा। यस, इहा सही ॻाल्हि आहे। असां कलेक्टिवली वठणु शुरू कयूं तंहिंजे करे सभिनी खां वॾी जेका डेफिसिट आहे सा यूनिटी डेफिसिट ऐं यूनिटी डेफिसिट खे हासिलु करण लाइ कॾहिं बि लेट कोन थियल आहे। अॼु बि असां हिक ॿिए सां सिंधियुनि खे हिक ॿिए खां सवाइ सरहंदी त आहे कोन। मां कॾहिं न ॾिसंदो आहियां किथे बि सिंधी भई हिक ॿिए खां सवाइ रही सघे। बराबरि। पर हमेशह हिक ॿिए सां विढ़ंदा बि रहंदा आहियूं। त जीअं मास्टर चंदर पंहिंजे गीतनि में चयो आहे त भई रुठल ई रहनि पर हुजनि हयाती। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु हयात रहंदा। सिंधी ॿोली कॾहिं ख़तमु थियण जी नाहे। तव्हांजे उन राय सां असीं शामिलु आहियूं। सिंधी हमेशह इतिहास में पंहिंजा नवां वर्क जोड़ींदा रहंदा। तव्हां हिते आया, तव्हांजी वॾी महिरबानी। धन्यवाद।